कंहिं ज़माने जी ॻाल्हि आहे त हिकु छोकिरो मकाटो नाले हूंदो हो। हू यतीम ॿार हो। हुन जे नंढे हूंदे संदसि माउ पीउ मरी विया, तंहिं करे हुन जी सार संभाल लहण लाइ न हुन जो को भाउ हो न का भेण हुई ऐं न ई को मिट माइट, न वरी को संगती साथी। वॾो थियो त पेट पालण लाइ वीचारे खे पाण महिनत मज़दूरी करणी पई। हुन हर क़िस्म जी मज़दूरी ऐं कमकार कयो। हू कॾहिं माण्हूअ जो गरो सामान हिकिड़े हंधां ढोए ॿिए हंधि पहुचाईंदो हो, कॾहिं झंग वढे सफ़ा कंदो हो ऐं कॾहिं जानवरनि खे गाह वग़ैरह ॾींदो हो। मतलब त मज़दूरीअ जो को बि अहिड़ो कमु न हो जेको हुन न कयो, पर हर को कमु दिलि लाइ कंदो हो ऐं हुन कॾहिं बि कम खां नटायो न हुयो। अहिड़ी ॾुखी मज़दूरी जो अजूरो हुन खे तमामु थोरो मिलंदो हो, पर हू तॾहिं बि ख़ुशि रहंदो हो। हुन खे चङीअ तरह ख़बर हुई त कमु न कबो त बुख मरणो पवंदो, तंहिं करे हर को कमु सोचे सम्झी ऐं महिनत सां कंदो हो। साॻी वक़्तु हू ॾाढो खिलणो मिलणो ऐं चर्चाई भोगाई बि हूंदो हो, तंहिं करे हू जिते बि महिनत मज़दूरी कंदो हो उते सभई हुन खे भाईंदा हुआ। हिकिड़ी शाम जॾहिं मौसम ॾाढी वणंदड़ हुई, तॾहिं मकाटो हिक वॾे बुंड खे वढे टुकड़ा टुकड़ा करे वांदो थियो। थोरीअ देरि हू साहु पटण जे लाइ माठ करे वेठो ऐं सोचण लॻो त आईंदे छा करणु घुरिजे। संदसि ख़्यालु हो त कंहिं ॾूरांहे ऐं अणॼाण शहर में वञी क़िस्मत आज़माइणु घुरिजे, छाकाणि त हिन खे नए नए कम करण जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। एतिरे में संदसि मालिक आयो ऐं पुछण लॻुसि त पुट, अॼु तूं एतिरो ध्यान सां छा पियो सोची? मकाटो पंहिंजो नंढो हथु खणी उत्तर ओभर पासे इशारो कंदे जवाबु ॾिनो त साईं, आउं उन पासे वञणु घुरां थो। मूं ॿुधो आहे त उते ज़मीन ॾाढी भली आहे ऐं उते जा रहाकू ॾाढा नेक ऐं रहमदिल आहिनि। जेकर इहो मुल्क बि आउं ॾिसी सघां। इहो चई हुन जे अखियुनि मां चिल्को ऐं चमको ॾिसण में आयो। मालिक ॿुधायुसि त जंहिं हंधि तूं वञणु घुरीं थो उन खे सोखो थाई चवंदा आहिनि। माण्हुनि जो चवणु आहे त सोखो थाईअ जो बादशाह परार वांग ॾाढो रहमदिल ऐं नेक माण्हू आहे। जेकॾहिं तूं उते वञी सघीं त शायदि तुंहिंजी क़िस्मत जागी पवे। थोरनि ॾींहंनि खां पोइ मकाटो पंहिंजी क़िस्मत आज़माइण जो इरादो कंदे पंहिंजो ॻोठु छॾे दुनिया जे सैर सफ़र करण लाइ रवानो थियो। होॾां मज़े सां नवां नवां नज़ारा ॾिसंदो, रस्ते में माण्हुनि सां कचहरियूं कंदो अॻिते वधंदो वियो। नेठि हिकिड़े महीने जे सफ़र खां पोइ हू सोखो थाई मुल्क जी सरहद ते हिकिड़े ॻोठ में अची पहुतो। उते मकाटो खे हिकु पोड़ी माई ॾिसण में आई, जेका मथे ते पाणीअ जो हिकु वॾो घड़ो खयूं पई वई। हुन खे ॾिसी मकाटो चयो त माई, मूंखे थोरो पाणी पीअण लाइ ॾे, मूंखे ॾाढी उञ लॻी आहे। पोड़ीअ माईअ हिकु नंढड़े वटे में मकाटो खे पाणी ॾिनो ऐं पोइ हुन खां पुछाईं त बचा, तूं किथां आयो आहीं? तूं त बिल्कुलु अकेलो पियो लॻीं। सम्झां थी त कंहिं परांहे मुल्क मां आयो आहीं। मकाटो पाणी पी पंहिंजी उञ उझाए ऐं माईअ जा थोरा मञा। पोड़ीअ माईअ वरी पुछियुसि त तुंहिंजा माउ पीउ केरु आहिनि? छा तुंहिंजो को बि मिट माइट कोन्हे? मकाटो पोड़ीअ खे ॿुधायो त मुंहिंजी माउ आहे ऐं न ई वरी पीउ। आउं मोन शहर मां आयो आहियां। या ख़ुदा, छा तूं सचपुच मोन शहर मां आयो आहीं? पर सम्झ में कोन थो अचे त तूं अकेले सिर एॾो वॾो सफ़र कीअं करे हिते पहुतो आहीं? अञा त तुंहिंजी उमिरि बि एतिरी कान्हे। मकाटो वराणियो त आउं सोखो थाईअ जे बरार वांग खे ॾिसण थो चाहियां। माण्हू चवनि था त हू वॾो रहमदिल बादशाह आहे। पोड़ीअ माईअ चयो त तूं वॾी हिम्मत वारो ऐं पके इरादे वारो थो ॾिसजीं। मूंसां अचु, कंहिंखे कहिड़ी ख़बर थी सघे थो त तूं परार वांग खे ॾिसीं। इहो ॿुधी मकाटो पोड़ी माईअ सां गॾु हलियो वियो। हुन दिलि में वीचारियो त आउं जेकॾहिं हिन रहमदिल पोड़ी माईअ जो कमकार कंदुसि त घटि में घटि सुम्हण लाइ का जाइ ऐं खाइण लाइ मानी भोर त मिली वेंदो, ऐं जेकॾहिं क़िस्मत साथ ॾिनो त बादशाह खे ॾिसण बि नसीब थी वेंदो। उन ई पोड़ीअ माईअ जो मुड़ुसु परार वांग बादशाह जो हिकिड़ो फेलबान हो। हू बादशाह जे ॿियनि फेलबाननि सां गॾिजी सवनि हाथियुनि जी संभाल कंदो हो। मकाटो उन ई कम में हुन जी मदद करण लॻो। हू ॾाढी महिनत सां ऐं दिलि लाइ कमु कंदो हो, तंहिं करे फेलबान ऐं हुन जी ज़ाल हुन खे तमामु घणो भाइण लॻा। हिकिड़े ॾींहुं आसमान ते सिज पे चमकियो ऐं मौसम ॾाढी सुठी हुई। ख़बर न आहे त छो मकाटे खे ईअं लॻो त अॼोको ॾींहुं नेक आहे। जॾहिं हुन हाथियुनि जे वथाणनि जी सफ़ाई पे कई त हिकु ड्रिघे कद वारो माण्हू अंदरि आयो। हुन खे तमामु सुठा कपिड़ा पहिरियल हुआ ऐं हुन सां केतिरा ई नौकर चाकर गॾु हुआ। उहो माण्हू पाण परार वांग हो। मकाटो हिकदमि हथ ॿधी अदब सां हुन खे सलाम कयो। उन वक़्तु हुन जी दिलि ज़ोर ज़ोर सां पई ॾकी। पोड़ी माईअ जो मुड़ुसु बि उन वक़्तु मौजूदु हो। बादशाह हुन खां पुछो त हीउ छोकिरो किथां आयो आहे? फेलबान अदब सां झुकी जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, हीउ छोकिरो मोन शहर मां आयो आहे। हिन अव्हां जी वाखाण ॿुधी हुई, तंहिं करे अव्हां खे ॾिसण जे लाइ एतिरो परे खां पंधु हली हिते आयो आहे। बादशाह पुछो त हिन जी ॼमार केतिरी आहे? चईं बादशाह सलामत, हिन जी ॼमार 12 साल खनि थींदी। बादशाह ख़ुशि थींदे चयो
त इहो तमामु सुठो ऐं मेहनती छोकिरो ॾिसजे थो, तूं हिन जो चङीअ तरह सां ख़्यालु कजांइ। पोइ जीअं ई बादशाह उतां हलियो वियो त मकाटो ज़मीन ते हिकु पैसो पयल ॾिठो। हुन हिकदमि पैसो खयो ऐं ड्रोड़ी वञी बादशाह जी ख़िदमत में हाज़िर कयो, पर बादशाह मुरकंदे चयो त इहो तूं पाण वटि रख। मकाटो सोचण लॻो त वाह वाह, मज़ो थी वियो, बादशाह हुनखे हिकु पैसो ॾिनो आहे। उन ज़माने में सोखो थाईअ मुल्क जो सिक्को पैसो हूंदो हो, जेतोणीकि हिकु पैसे जी का बि क़ीमत न हुई। इन हूंदे बि मकाटो उन मां घणो फ़ाइदो हासिल करणु घुरियो थे जो इहो पैसो बादशाह खे सूखड़ी करे ॾिनो हो। केतिरनि ई ॾींहंनि ताईं हुनखे सम्झ में कीन आयो त इन नंढड़े पैसे मां कहिड़ीअ तरह फ़ाइदो हासिल कजे। पोइ हिकिड़े ॾींहुं बाज़ार मां लंघंदे मकाटो ॿूटनि जे ॿिजनि जे दुकान वटि पहुतो। दुकान खे ॾिसी हू मथे चढ़ियो ऐं हुनखे हिकु टोकरी ॾिसण में आई जंहिंमें सलाद जा ॿिज रखिया हुआ। हुन सोचियो त सलाद, अहिड़ा नंढा नंढा ॿूटा त आउं बि पोखे थो सघां। पोइ हुन दुकान ते वेठल हिकु खिलमुख माईअ खां पुछो त छा आउं सलाद जा ॿिज ख़रीद करे थो सघां। हुन माईअ चयो त छो न पुट, तोखे केतिरा ॿिज घुर्जनि। मकाटो वराणियो त मूं वटि त रुॻो हिकु पैसो आहे। माईअ खिलंदे चयो त बसि रुॻो हिकु पैसो, इन सां कुझु बि ख़रीद नथो करे सघिजे। आउं त एतिरा थोरा ॿिज तोरे बि नथी सघां। मकाटो शौक़ सां चयो त आउं पंहिंजी आङुर ॿिजनि जे ढेर में विझां थो, पोइ जेतिरा ॿिज आङुर खे चहिटी पिया उहे मूंखे उन पैसे में ॾे। मकाटो जी इहा ॻाल्हि ॿुधी माई ॾाढो खिली ऐं चवण लॻी, चङो, जेका तुंहिंजी मर्ज़ी, पंहिंजी आङुर ॿिजनि में विझ। उन्हीअ ते मकाटो हिकु पैसो माईअ खे ॾिनो ऐं पंहिंजी आङुर वात में विझी पुसाए ॿिजनि जे ढेर में विधी। जॾहिं हुन पंहिंजी आङुर ॿिजनि जे ढेर मां ॿाहिरि कढी त सॼी आङुर ते ॿिज चिंबड़ियल हुआ। मकाटो आङुर तां ॿिज संभाले लाथा ऐं पंहिंजे तरीअ ते रखी मुठ ते मज़बूतीअ सां बंदि करे खिलंदो ख़ुशि थींदो उतां हलियो वियो। हुनखे जो ॿिज मिलिया सो हुन हिकदमि ज़मीन खोटे उन में ॿिज पोखे छॾिया। हू हर रोज़ उन्हनि खे पाणी ॾींदो हो। थोरनि ई ॾींहंनि में ज़मीन मां नंढा नंढा गौच फुटी आया ऐं पोइ मकाटो थोरी ॿी ज़मीन सफ़ा करे खोटे ऐं उते ॿिया ॿिज पोखिया। अहिड़ीअ तरह थोरनि ई ॾींहंनि में हिकु नंढड़ो बाग़ ठही पियो। मकाटो पंहिंजे उन नंढड़े साए बाग़ खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो हो। मकाटो सोचियो त जेकॾहिं हिन ख़ूबसूरत सलाद जा के छुगा बादशाह जी ख़िदमत में पेश करे सघां त कहिड़ो न चङो कमु थिए। हिकिड़े ॾींहुं बादशाह वरी हाथियुनि जे वथाण वटां लंघियो। मकाटो त मौक़े जे इंतज़ार में हो, सो हिकदमि गोॾनि भर झुकी ताज़े सलाद जा वॾा वॾा छुगा हुन बादशाह जी ख़िदमत में पेश कया। बादशाह हैरान थी हुन खां पुछो त इहे तोखे किथां मिलिया। मकाटो ख़ुशीअ विचां मुरकंदे चयो त बादशाह सलामत, जेको पैसो अवां मूंखे बख़्शियो हो उन्हीअ मां मूं ॿिज ख़रीद कया ऐं हीउ सलाद पोखियो। बादशाह वरी हैरान थी पुछो, पर कीअं, हिक पैसे मां ईअं कीअं थी सघियो। मकाटो बादशाह खे सॼी ॻाल्हि ॿुधाई। बादशाह खे हिन नंढड़े छोकिरे जी सियाणप ऐं महिनत ॾाढी वणी ऐं हुनखे पंहिंजे महल में नौकर करे रखियईंसि। मकाटो केतिरनि ई वरहनि ताईं महल में नौकरी कंदो रहियो। हाणे हू हिकु तंदुरुस्त, सुहिणो ऐं डिघो जवान माण्हू थी पियो। बादशाह हुन जे हवाले जेको बि कमु कंदो हो सो हू ॾाढी महिनत ऐं सलीक़े सां कंदो हो। बादशाह हुन ते भरोसो करण लॻो ऐं हुनखे वॾे में वॾो उहिदो मिलंदो वियो। नेठि हुनखे खनवांग जो लक़ब मिलियो, जंहिंजो मतिलबु ही हो त हू बादशाह जी दरबार में वॾे असर वारो माण्हू आहे। बादशाह हुन मां एतिरो त ख़ुशि हो जो हुन सां पंहिंजी सुहिणीअ धीउ जी शादी बि कयईं। पोइ बादशाह हुनखे मून शहर जो हाकिम बि मुक़ररु कयो। मून शहर जो उहो ई यतीम ॿारु जंहिंजो दुनिया में को बि कोन हो, सो पंहिंजी महिनत ऐं क़ाबिलियत जे करे उते जो हाकिम थी वियो। दोस्तो, इहो आहे महिनत जो फल। उमेद कजे थी त अव्हांखे हीअ आखाणी ज़रूरु वणी हूंदी ऐं पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे बि ज़रूरु ॿुधाईंदव। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।